पाण फैमिली पार्क में अंदर मौजूद बीठा हूँ। फैमिली तो परे जी ॻाल्हि आहे, पर हिते तो असांखे मंशियात वापराईंदड़ माण्हू असांखे तमामु घणे मिक़दार में नज़र पिया अचनि। हिते ठाहिण खां पोइ इफ़्तिताह थियण खां पोइ छा था सम्झो ही लावारिस बणियल आहे, अञा कहिड़ी शइ जी ज़रूरी आहे, हाकारी असांखे ॿुधायो। ॾिसो साईं, हाणे हिन वक़्तु जेकी ही ग्राउंड आहे जेको असांजो चक्रागोड जो तमामु सुठे अरसे खां वठी ठहियलु आहे। केतिरियूं बरसातियूं थियूं, केतिरा मामला मसला थिया हिन पार्क में हिन वक़्तु ताणी न छबर लॻाए सघिया आहिनि, न को वारी वारो जेको सिस्टम आहे उहो करे सघिया आहिनि। नालो सिर्फ़ु लिखियलु अथसि फुटबॉल जेको आहे ग्राउंड एंड फैमिली पार्क, ठीकु आहे। हाणे जेकॾहिं हिन खे मजमूई तौरु ॾिसिजे, चक्रागोड जी तमामु हिकिड़ी वॾी पॉपुलेशन आहे, जेको आहे आबादी आहे, उनजे बावजूदु बि जेको आहे हिन वक़्तु ताणी सरकार जेको आहे का बि अहिड़ी सहूलियत सिंधी वसंदनि खे न ॾेई सघी आहे। हिते सरकार जो तज़ाद हले थो त चवनि था सिंध में त पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, वफ़ाक़ी हुकूमत उन्हनि जी सपोर्ट कान पई करे, पर पीपल्स पार्टी जी हुकूमत हुजण जे बावजूदु बि सिंध जी दिलि कराची अॼु जेको आहे कराची शहर ईअं सम्झो जंहिंखे रोशननि जो शहर चयो वेंदो आहे, पर असीं ईअं सम्झो चक्रा ॻोठ वारा हिते हिकु ऊंदाही में रहूं पिया। हिन पार्क खे जेको आहे मंशात जो गढ़ बणाए छॾियो अथनि। हितां जा जेको आहे बाअसर माण्हू जेके मंशात विकिरो कनि था, जेकॾहिं कोई बि आवाज़ बुलंद करे थो मंशात विकिरो कंदड़नि जे ख़िलाफ़ु, उनखे धमकियूं ॾियाराए ऐं हितां जी जेकी पुलिस आहे उहा उन्हनि जी जेको आहे बिट बीठल आहे उन्हनि सां, मंशात फरोशनि सां ऐं जेके मंशात विकिरो कनि था उन्हनि सां पुलिस बिट बीठल आहे। पर जेके एडमिनिस्ट्रेटर थियो आहे मुर्तज़ा वहाब, जंहिंजे लाइ ॿुधाए पियो वञे त हू ग़ैर मुतनाज़ा माण्हू आहे, जेकॾहिं का शिकायत मिले थी त उहो ज़रूरु उते पहुचे थो पियो। हितां कराची जे जेके सिंधी ऐं बलोच वसंदियूं आहिनि, उन हवाले सां अव्हां खां अपील पाण कंदासीं उनखे त अदा ॾिसो, जेकॾहिं हिन महिल मुर्तज़ा वाब उहा ज़िमेदारी संभाली आहे, पर मुर्तज़ा वाब खे शायदि इहा ख़बर कोन्हे त जेके बि कराची जे अंदरि सिंधियूं वसंदियूं आहिनि छा माज़ी में हुननि जेको आहे उन वक़्तु ताणी छा ॾिनो आहे या हींअर छा ॾींदा। ऐं सम्झां थो ठीकु आहे मुर्तज़ा वाब जेकॾहिं उहा पंहिंजी उनजे मथां जेकी ज़िमेदारी खई आहे उन ज़िमेदारीअ मुताबिक़ जेको आहे जेके बि सिंधियूं वसंदियूं आहिनि उन्हनि जी वार कनि, पर मूंखे कान थो लॻे त का वार थींदी, छो जो ही क़दीमी वसंदियूं आहिनि। पीपल्स पार्टी जी सिंध में त हुकूमत रही आहे, पर हिन वक़्तु ताणी अहिड़ी का बि मूवमेंट कान थी आहे, का बि अहिड़ी वार न थी आहे। जी ॻाल्हि कयूं था, जेकॾहिं हितां जी ॻाल्हि कयूं त ही तक़रीबन 12-14 सालनि खां ही ख़ासि करे इदारो KMC जेको शहर जो मेट्रोपॉलिटन आहे उहो MKM वटि रहियो आहे। उन जे हवाले सां ॾिसो, कोरंगी ज़िलो जेको आहे माज़ी में या हींअर बि ठीकु आहे, MKM सिर्फ़ु जिथे बि उन्हनि जी पॉपुलेशन पंहिंजी रही आहे, MKM पंहिंजे इलाइक़नि खे संवारियो, ठीकु आहे। जिथे बि वसंदियूं जेके सिंधियुनि जी जेके तादाद हुई, सिंधी माण्हू जेके रहनि पिया, कोरंगी में बि काफ़ी इलाइक़ा जेके अचनि था सिंधी वसंदियूं अचनि थियूं, उते सिंधियुनि जी पॉपुलेशन वधीक आहे, ताक़तवर आहिनि। उन जे करे सिर्फ़ु तज़ाद जे करे नस्ल परस्ती वारे बुनियाद ते जेको आहे माज़ी में MKM जी हुकूमत में जेको आहे माना MKM खे जेके सीटूं मिलियूं ऐं जेके पावर उन्हनि खे मिलिया, हुननि सिर्फ़ु पावर पंहिंजे इलाइक़नि जे मथां इस्तेमालु कयो, पंहिंजे इलाइक़नि खे सहूलियतूं ॾिनियूं। जेको आहे असांजे जिथे सिंधी जी तादाद हुई उते जेको आहे उन्हनि खे सहूलियतूं कान मिली सघियूं। हिन वक़्तु बि चक्रागोड जी हालात जेको आहे अव्हांजे अखियुनि जे अॻियां आहिनि त हीअ असांजे चक्रागोड जा हाल आहिनि। कुंड कुड़छ में जेको आहे गंदगी नज़र अचे थी। हीअ स्कूल आहे साम्हूं, ग्राउंड जे साम्हूं स्कूल आहे, उते जेको आहे स्कूल जी मेन गेट ते एतिरो गंद किचिरो पियो आहे। मेन गेट ते जेको आहे मंशात वापराइनि था माण्हू, जेको आहे स्मोकिंग कनि था। अहिड़ी हालत लॻी पई आहे, हिते असांजी वाहर करण वारो कोई बि कान्हे। जी बिल्कुलु, ही चक्रा ॻोठ जो जेको फैमिली पार्क हुयो बिल्कुलु उन सां लॻो ही गवर्नमेंट प्राइमरी स्कूल आहे। हिन स्कूल मां हीअं अंदाज़ो लॻाए सघो था त स्कूल जे बिल्कुलु ॿाहिरां ही केतिरो गंद ऐं कचिरो पियल आहे। उहे मासूम ॿार जेके तालीम वापराइण जे लाइ हिन स्कूल में दाख़िल थींदा हूंदा त उनखे केतिरो मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। ही कराचीअ जी क़दीम वसंदी आहे, बल्कि कोरंगीअ जी दिलि